मायूस न थींदा आहियूं, ईअं ॾुख त थींदो। हिकिड़े केस खे असां हेॾी महिनत करियूं पिया ऐं अचानक हिकिड़ो शॉकिंग त आहे न, अदालत में मौजूदु आहिनि। 164 जी मूंखे ख़बर ई न आहे त हू बयानु रिकॉर्ड कराए थो, ऐं जॾहिं अदालत में हू बयानु रिकॉर्ड कराए पियो, ऐं पहिरियां त उते ई मूंखे शॉक लॻो त इहे छा थो चए, ऐं वरी वॾी ॻाल्हि त बाद में मञे ई न पियो। हाणे त इहा सर्टिफाइड कापियूं अची वियूं, ऐं शुक्र आहे माना ख़ुदा जी महिरबानी आहे जो मां उते इतफ़ाक़िया मौजूदु हुउसि। इतफ़ाक़िया मौजूदु हुजण खां पोइ जॾहिं ॾिठो त हे मूंखे 164 जी ख़बर नहीं, मां इतफ़ाक़िया कोर्ट आयो आहियां, न त सवेर असां निकिरी वञूं पिया। असांजे सभई दोस्त मोकिलाए विया। मूं चयो मूंखे थोरो कमु आहे, मां जज साहिब सां मिली थो अचां। मां ज़ाती वे में मिलणु वियुसि त ॾिसां त हे दोस्त बीठा आहिनि 164 पिया कराइनि, जंहिंजो तमामु वॾो माना शॉकिंग थी। ऐं जेको बि हुयो तरीक़ेकार उहो ॾुखाईंदो हो। हिन ॿियो कुझु न, अलाह बहितरी कंदो। हुन शहीद जी डाइंग डिक्लेरेशन जेका वीडियो आयल आहे न, उहा तमामु वॾी अहमियत रखे थी। उहा वीडियो मार्केट में आयल आहे, उहा केस जो हिसो बणिजी चुकी आहे। जेकॾहिं ई ईमानदारी सां सिराज लाशारी साहब ऐं जेके JIT जुड़ियल आहे, उन्हनि ईमानदारी सां इन्वेस्टिगेशन कई त उनजो सुठा रिज़ल्ट्स ईंदा। बाक़ी जहिड़े नमूने अॻ में ई शहीद जी घरवारी शीरीन जोखियो जी वीडियो बि आयल आहिनि त अफ़ज़ल में दम न आहे, अफ़ज़ल सो उहो ई निकितो ज़ाहिरी थी शइ त हिन कोर्ट में अची अहिड़े क़िस्म जो स्टेटमेंट ॾिनी जंहिं तकलीफ़ ॾिनी, जेका हुनखे न ॾियणु खपंदी। हीअ स्टेज न आहे। ऐं वॾी ॻाल्हि त माना असां केस में ATC जा सेक्शन पिया हणाइणु चाहियासीं, उन ते आर्ग्यूमेंट बि करे आयासीं, पर बाद में ही पाण वञी एप्लीकेशन विथड्रा करे आया। अड़े माना ही तमामु घणी ॾुखाईंदड़ शइ त ही काॾे पियो वञे। सो मुदई जे करे असांखे त ॾुख त थींदो, बाक़ी मायूस कॾहिं न आहे। असां मज़लूम सां बीहंदासीं, मज़लूमनि सां बीहण वारा आहियूं। हाणे अदी शीरीन जोखियो जेकॾहिं हिमत कई त असां हुन सां बीहंदासीं। माना इहो खून नाहक जेको हेॾो वॾो मर्डर आहे, हेॾो वॾो ज़ुल्म थियल आहे, उहो या त पोइ अहिड़ी न कनि। FIR इन जेका कटाई, वरी फर्दर स्टेटमेंट ॾिनी, हेॾनि सरकारनि जा नाला आया। ऐं वॾी ॻाल्हि इहा त कोर्ट में बि मुदई ऐं मुलज़िमनि जो वकील पाण में बयान महिल बि सुस पुस कंदा रहिया त हीअ न चओ, हीअ छो चई, हीअ छो ॻाल्हाई। त पहिरियां त उन मां ई शक पियो त हीअ ॻाल्हि छा आहे, पर जॾहिं हुन बयानु रिकॉर्ड करायो त पोइ त सॼी ॻाल्हि क्लियर थी वई। ऐं वरी न मञणु, वरी इल्ज़ाम तलाशी, त हाणे जॾहिं सभु शइ सर्टिफाइड कापी अची वई कापी। हा, हूअं इहा बि रब जी महिरबानी आहे जो मां उते हुउसि, न त हीअ जेको डेंट पए आहे उहो मुंहिंजे खाते में अचे। सही। हाणे इन जे करे खयो त जीअं आईंदा को ईअं हरकत न करे, ईअं न सम्झे त जॾहिं हिकिड़ी क़ौम तव्हां सां गॾु बीहे थी त तव्हांजे स्टैंड ते बीहे थी। जेकॾहिं हू स्टैंड तव्हां ख़तमु था कयो ऐं मुलज़िमनि सां ठही था वञो त पोइ जेको तव्हां सां वॉलंटियरली बीहनि पिया त उहो काॾे वेंदा। जंहिंजे करे थोरो ॾुख थियो। ऐं ख़ैर असां त मज़लूम जो साथ थी आहियूं, रहंदासीं इंशाअल्लाह। सभिनी मज़लूमनि जो साथ नाज़ी इंशाअल्लाह। शहीद नाज़िम जोखे जे खून सां हिसाब थींदो इंशाअल्लाह। जेकॾहिं हिन जे ॿाहिरि मूंखे इहा ख़बर पई आहे अलीशान सोच आहे, उहो तमामु हिमत वारो आहे। अदी शीरीन जोखियो उहा हिमत वारी आहे, उॾनि हिमत कई त वरी कुझु न कुझु थी सघे थो। बाक़ी अफ़ज़ल जोखे जीअं कयो उनजी तकलीफ़ कया, ॾुख थियो। सो सॼी सिंध खे असांजो अर्ज़ु आहे त साईं जा भरजरा थियूं। साईं थोरो मायूस हुयो, माना ॾुख हुयो साईं खे। साईं मायूस न, पर ॾुख हुयो साईं खे। साईं ॾुख में असांखे रहियो न वियो। असां फ़क़ीरनि जे साईं खे अजर जो तोहफ़ो न थिए। बिस्मिल्लाह बाबा, तव्हांजो हक़ मौजूदु साईं। तव्हांखे सलाम आहे, क़ौमी सलाम आहे। तव्हां सदाईं मज़लूमनि सां बीठा आहियो ऐं अॼु बि बीहो था। बिस्मिल्लाह।